नाज़रीन, हिन वक़्तु तव्हां टंडो मामम ख़ान जे पोरियतन जा राया ॿुधा। उन्हनि जो चवणु हुयो त महांगाई जो दौरु आहे, असांखे 300 रुपए मज़दूरी मां पूरी नथी थिए, जंहिं बाबति हुननि पंहिंजो इबरत सां वीचार वंडींदे हिन रीति ॿुधायो। रेट सारिन जा किराए छॾियो आहे, को माना को धणी साईं कोन्हे मुल्क जो, केरु कुचण वारो कोन्हे। हर को जेके बि सियासतदान आहिनि कुमरान आहिनि पंहिंजे लाइ था कनि, आवाम लाइ केरु सोचे कोन थो। ग़रीब माण्हू आहे वीचारो 200-150 रुपया किलो अटो लॻो पियो आहे, खंडु महांगी थी आहे, गेहूं महांगो थियो आहे, अटो महांगो थियो आहे, कहिड़े माण्हू कहिड़ी थी करे, छाची करे। असां जीअं पंहिंजे मुल्क लाइ ॾिसूं पिया, सोचूं पिया त महांगाई तमामु वधंदी वञे ऐं ग़रीब माण्हू परेशान थींदो वञे, ऐं इन परेशानीअ खे असां कंहिं वॾनि अपील था करियूं त उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहो ग़रीबनि जो सार संभाल लहनि ऐं ग़रीबनि जी सहायता कनि ऐं पंहिंजा रुॻो पेट न भरीनि। ऐं जॾहिं ग़रीबनि खे सम्झंदा त हू ख़ुशि हूंदा। अगरि जे ग़रीबनि जो दुश्मन आहिनि त हू पाण उन्हनि जा बि बच्चा आहिनि, पंहिंजे ॿचे ॾांहुं निहारे ऐं ग़रीब जे ॿचे ॾांहुं ॾिसे त ख़बर पए त भई ग़रीब जो बच्चो बि उहो इंसानियत जो बच्चो आहे ऐं ख़ासीअ जो बि उहो आहे। ऐं पंहिंजे बच्चनि खे किथे किथे पढ़ाइनि पिया, ग़रीब जो पुटु किथे तइलीम बि कोन पियो हासिलु करे सघे। इहो छो ज़ुल्म आहे असांजे मुल्क सां, पाकिस्तान सां अक्सरियत में इहो ज़ुल्म आहे। छो ज़ुल्म कयो वियो आहे? इहो ज़ुल्म हटायो वञे ऐं ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो वञे ऐं जेको माहौल मसइलो महांगाई आहे उनखे घटि कयो वञे त ग़रीब ख़ुशहालीअ में ऐं पंहिंजा बच्चा पारे। रुपया किलो थी वई, ठीकु आहे। जेॾी महिल मथां शुगर मिलनि रेट घटि कयो त हेठि आवाम खे मिलण रेट घटि थी वियो। हींअर तेल जो रेट जॾहिं 22,000 हो, उन वक़्त में 600 रुपया किलो बाज़ार में मिलियो थे, हाणे 11,000 थी वियो आहे। पोइ वॾी मिल वारो उन रेट में मिले थो, ग़रीब खे त 600 रुपया किलो मिले थो। तहक़ीक़ात त वॾे माण्हू खां थियणु खपे। वॾनि मिलनि में रेट न घटि थींदा, हेठि हाणे साम्हूं वारो दुकानदार आहे, अटे जो कटो वठे ई हिकिड़ो थो, उन खे अगरि मिलंदो ई 7,000 रुपए में, त हू घटि किथां विकिणंदो? अगरि हुनखे 5,000 मिलंदो, हू 10 रुपया वटि रखी पंहिंजो विकिणंदो। त उहा सिस्टम आहे कोन, असां मथे चेक एंड बैलेंस आहे कोन, छो त वॾा माण्हू आहिनि, पंहिंजी जान छॾाए वञनि। ग़रीब मिसकिन हाणे इहो 400, 300, 500 कमाईंदा शाम जो, असीं 10 रुपया 12 रुपया बोरी मज़दूरी ॾींदा आहियूं हिकिड़े नंग जी, उन मां ग़रीब जी किथां मज़दूरी पूरी थिए थी? उहो बि कॾहिं कमु हले थो, कॾहिं नथो हले। ग़रीब त परेशान आहिनि। ग़रीब सां त पहिरीं थियणु खपे न सिस्टम। इंसाफ़ ग़रीब खे न मिलंदो त ॿियो कंहिंखे मिलंदो? असीं चवंदा ग़रीबनि खे पहिरीं इंसाफ़ मिले। हुन वीचारे गोश्त न खाए, मच्छी न खाए, पलो न खाए, पर अटो पाणी सां त मानी खाए सघे थो न। ग़रीब खे त पाणी सां अटे खाइण जी मानी जो हक़ कोन्हे, ॿियो छा हूंदो? तव्हां वॾी मिल वारनि खे सिस्टम रखो, उन्हनि खे नेटवर्क रखो, होलसेलरनि खे रखो, तॾहिं हेठि वञी निज़ाम सही थींदो। ऐं हुन होलसेल वारो रिटेल वारे खे अगरि शइ घटि रेट में न ॾींदो त हू वीचारो ग़रीब हिकिड़ो कटो आणींदो या अधु दॿो गैस जो आणींदो, कीअं विकिणंदो घटि रेट में? कॾहिं नाज़रीन, टंडो मामम ख़ान जे पोरियत मज़दूर तबिके जो तव्हां दाहूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त हेॾो वॾो महांगाई जो दौरु आहे, पर वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो कारखानेदार, दुकानदार ऐं मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि में कमु कंदड़ मज़दूरनि ॿुधायो त असांजी मज़दूरी 300 खां 500 ताईं आहे, जॾहिं त महांगाई जो एॾो त तूफ़ान आहे जंहिंजे करे मज़दूरनि जो चवणु हो असांजी इन तारीख़ मां पूरी नथी थिए। हुननि जो चवणु हो त महांगाई ते कंट्रोल करण लाइ हुकूमत त वॾा ऐलान कया आहिनि, पर उन ते ज़िले इंतिज़ामिया को बि तहरीक न वरितो आहे, जंहिंजे करे महांगाई टंडो मामम ख़ान ज़िले में काबू में न अची सघी आहे। महांगाई जो जिन बोतल खां ॿाहिरि निकिरंदो पियो वञे। हुननि जो चवणु हुयो त असां हाणे दाह ॾियूं त कंहिंखे ॾियूं, को बि असांजी ॿुधण वारो कोन्हे। ज़ुल्फ़कार चांडियो, इबरा न्यूज़, टंडो मामम ख़ान।